ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 24 अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त राजा सत्यव्रत उन मछलीअ खे पालण वास्ते पंहिंजे घर खणी वञे थो ऐं उनखे चवे थो त आऊं तोखे पालींदसि, आऊं तुंहिंजी रखिया कंदसि। राजा उन मछलीअ खे पहिरें पंहिंजे करमंडल में विझे थो, लेकिन उहो करमंडल मच्छीअ जे लाइ नंढो थी पवे थो। पोइ हिकिड़े कुने में विझे थो, यानी कि हिकिड़े मटके में विझे थो, जंहिंमें बि उहा मच्छी वॾी थी पवे। तंहिं बाद हिकिड़े खॾे में विझे थो, तंहिं बाद वरी हिकिड़े तलाउ में विझे थो, लेकिन उते बि उहा मच्छी वॾी थी पई ऐं तलाउ उन लाइ नंढो थियणु लॻो। तंहिं बाद नदी ऐं उन खां पोइ आख़िरकार समुंड में राजा प्रियव्रत उन मछलीअ खे विझे थो, लेकिन उहा मछली समुंड में बि वधी वई। तॾहिं राजा प्रियव्रत खे ज्ञान थियो त ही का आम मछली या को आम जीव नथो थी सघे। ही त स्वयं महाप्रभु दीनानाथ श्री नारायण भॻवान आहे। तॾहिं नारायण भॻवान खे वेनती कयई ऐं नारायण भॻवान ॿुधाएसि थो त मूं मत्स्य अवतार तुंहिंजी इच्छा पूरी करण वास्ते वरितो आहे। तंहिं बाद महापल्य जे ॾींहं जे बारे में ॿुधाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 24 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। भगवान श्री मत्स्य अवतार में चवनि था त हे राजा सत्यव्रत, हिननि 7 ॾींहंनि में सभिनी औखदनि जो ॿिज गॾु करे, यानी कि जेतिरा बि जीव पृथ्वी ते आहिनि उन्हनि जो ॿिज गॾु करे उन वक़्तु पाण वटि रखिजे। मत्स्य रूप भगवान ईअं चई उतां अंतर्ध्यान थी वियो। राजा सभिनी औखदनि जो ॿिज गॾु करे पाण वटि रखी हर रोज़ कीर्तमाला नदीअ जे किनारे ते महापल्य ॾिसण लाइ अची वेंदो हो। जॾहिं राजा 7 ॾींहं नितनेम करे अची वेठो, तॾहिं उन छा ॾिठो त नदीअ जो पाणी चई तरफ़नि खां वधंदो थो अचे ऐं आकाश मां बि एतिरो पाणी वसियो जो सारी पृथ्वी उन पाणीअ में ॿुॾी वई ऐं राजा बि उन पाणीअ में गोता खाइणु लॻो। तॾहिं राजा ॾिॼी मन में चयो त मत्स्य भॻवान हिकिड़ी ॿेड़ी प्रगट थियण वास्ते चयो हो, लेकिन उहा बि अञा ताईं ॾिसण में नथी अचे। जॾहिं मां ॿुॾी वेंदसि तॾहिं उहा ॿेड़ी प्रगट थी छा कंदी। अञा उन चिंता में ई हो त परियां हिकु ॿेड़ी ते सप्त रखेश्वरनि खे वेठो ॾिसी राजा ॾाढो ख़ुशि थियो। जॾहिं हू ॿेड़ीअ वटि पहुतो, तॾहिं सप्त रखेश्वर राजा खे जले उन ॿेड़ीअ ते विहारियो ऐं धीरज ॾेई चयो त हे राजा, तूं कोन ॿुॾंदे। राजा दंडवत करे पुछियो त मत्स्य रूप भगवान छो न आयो। सप्त रखेश्वरनि चयो त तूं परमेश्वर जो भॼन कर, मत्स्य रूप भगवान बि तुर्त ईंदो। जीअं ई राजा प्रेम सां श्री नारायण जी जो ध्यानु कयो, तीअं मत्स्य रूप भगवान अची राजा खे दर्शन ॾिनो। जॾहिं वासिंग नाले कारो नांग उते पाणीअ में प्रगट थियो ऐं सप्त रखेश्वर ऐं राजा ॿेड़ीअ जे रसीअ जो पासो, जो उहा रसी बि नांग जी हुई, उन मछलीअ जे सिंग में ऐं ॿियो रसीअ जो पलो वासिंग नांग जी पुछ में ॿधो। तॾहिं उहा मछली
उन ॿेड़ीअ खे पाणीअ में फेराइण लॻी ऐं राजा मर्ज़ीअ मूजिबि महापर्ल्य जो दृश्य ॾिसी मत्स्य रूप भॻवान खे वेनती कई त हे महाराज, तव्हां दयाल थी महापर्ल्य जो नज़ारो मूंखे चङी तरह ॾेखारियो, लेकिन हाणे मां चाहियां थो त तव्हां मूंखे ज्ञान सेखारे भवसागर खां पार लंघायो, जीअं जनम मरण जे चकर खां छुटी वञां। जेको आदमीअ जो तन पाए बि पंहिंजो परलोक नथो ठाहे, सो कुते ऐं सूअर वग़ैरह जी 84 लखनि जूणियुनि में जनम वठी दुख पाए थो। संसारी आदमी राति ॾींहुं स्त्री, औलाद ऐं धन जे मोह में फाथल रहे थो ऐं जेको उन जो ॿेड़ो पार करण वारो श्री नारायण जी आहे, तंहिंखे कंहिं बि वक़्तु नथो सुम्हरे। परमेश्वर पंहिंजी दया ऐं कृपा सां जंहिंजो कमु पूरो करे थो, सो पंहिंजे अज्ञान सां उन कम जो पूरो कंदड़ पाण खे थो सम्झे। घर, दौलत, स्त्री ऐं औलाद खे पंहिंजो ॼाणी उन्हनि जी मोहबत में पंहिंजो जनम अख्यार थो विञाए ऐं ईअं नथो सम्झे त पूरब जन्म जे संस्कार सां सभई जीव पंहिंजे बदिले वठण वास्ते दुनिया में अची इकट्ठा थियनि था। हे दीनानाथ, हिन कुॿुद्धीअ जो छुटणु ऐं ज्ञान जो प्राप्त थियणु तव्हांजी कृपा ऐं दया खां सवाइ ॿी तरह थी नथो सघे। जेसिताईं आदमी संसारी माया खां अलॻि नथो थिए, तेसिताईं आवागवन खां छुटी कोन थो सघे ऐं बार बार जनम वठी दुख पाए थो। सो तव्हां मूंखे पंहिंजो दास ॼाणी अहिड़ो ज्ञान ॾियो जो भवसागर खां पार लंघे वञा। सभई चओ जय नारायण भॻवान। इहो ॿुधी मत्स्य भॻवान जेको ज्ञान उपदेश राजा सत्यव्रत खे ॾिनो, सो सभु विस्तार सां मत्स्य पुराण में लिखियलु आहे। उन ज्ञान ॿुधण सां राजा सत्यव्रत परम ज्ञानी थी वियो। मत्स्य भॻवान चयो त हे राजा, तूं पंहिंजूं अखियूं बंदि करे वरी खोल। राजा अखियूं बंदि करे वरी जॾहिं खोलियूं, तॾहिं पाण खे उन नदीअ जे किनारे ते आसन ते वेठल ॾिठो ऐं पाणी वग़ैरह महापर्ल्य जी का बि निशानी ॾिसण में न आयसि। इहा महिमा श्री नारायण जी ॾिसी अजब में पइजी मन में सम्झियो त मत्स्य भॻवान पंहिंजी माया सां मुंहिंजी इच्छा पूरी करण लाइ ई तमाशो रखियो हो। राजा सत्यव्रत ज्ञान प्राप्त करे हरि चरणनि में ध्यानु लॻाए मुक्त थियो। मत्स्य भॻवान पाताल में वञी हैग्रीव दैत्य खे मारे चारई वेद खणी आयो ऐं अची ब्रह्मा जीअ खे ॾेई पोइ वेंकट ॾांहुं हलियो वियो। सभई चओ जय मत्स्य भॻवान। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, 14 मनवंतरनि में जेके अवतार परमेश्वर वरिता आहिनि, तिन जी कथा मूं तोखे ॿुधाई। 14 मनवंतर ब्रह्मा जे हिकिड़े ॾींहं में गुज़री वञनि था ऐं उन जी राति बि एतिरी वॾी थिए थी। उन राति ॾींहं जे हिसाब सां 100 वरियनि ताईं ब्रह्मा जीअ जी उमिरि रहे थी। 6 महीना सूरज उतराण रहे थो, तेसि ताईं देवताउनि जो हिकिड़ो ॾींहुं थिए थो ऐं 6 महीना सूरज दक्षिणायण में रहे थो, तेसि ताईं देवताउनि जी हिकिड़ी राति थिए थी। शकल पक्ष जे 15 ॾींहंनि ताईं पितरनि जो हिकिड़ो ॾींहुं थिए थो ऐं कृष्ण पक्ष जे 15 ॾींहंनि ताईं पितरनि जी हिकिड़ी राति थिए थी। शकल पक्ष खे शुभ ऐं कृष्ण पक्ष खे अशुभ चवनि था। उन राति ॾींहंनि जे हिसाब सां देवताउनि ऐं पितरनि जी उमिरि 100 वरियनि ताईं थिए थी। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित वेनती कई त हे श्री सुखदेव जी स्वामी, तव्हां गुज़रियल हलंदड़ ऐं ईंदड़ टिनी वक़्तनि जे ॼाणण वारा आहियो। कृपा करे सूरजवंशी ऐं चंद्रवंशी राजाउनि जी कथा बि ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, तो तमामु चङी ॻाल्हि पुछी आहे, सो ॿुध। प्यारा भक्तों,
जेको पुछे त श्री सुखदेव जी वैष्णो थी संसारी राजाइन जो हाल छो ॿुधायो, उन जो जवाब ही आहे त उन 2 गुण समझी इहा कथा ॿुधाई हुई। हिकिड़ो ही त अगुणा राजा धर्मात्मा ज्ञानी ऐं संसारी माया खां अलॻि रही मुक्त थिया आहिनि। तिन जी कथा ॿुधण सां राजा परीक्षित खे राज ऐं शरीर छॾे ॾियण जो सोच न थींदो। ॿियो ही त पार ब्रह्म परमेश्वर श्री रामचंद्र अवतार सूरज वंश में ऐं श्री कृष्ण अवतार चंद्र वंश में हरि भक्तन खे सुख ॾियण वास्ते धारण करे घणी लीला कई आहे। इहा लीला ऐं कथा ॿुधी संसारी मोह माया में फाथल आदमी सभिनी पापन खां छुटी मुक्ति पाईंदा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जे 24 अध्याय सां गॾु 8हों स्कंद पिणु संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, सुभाणे तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं मिलंदो जंहिं में तव्हां सॼे 8हें स्कंद मां कंहिं बि जाइ तां को बि सवाल करे सघो था। अगरि तव्हांखे का ॻाल्हि ॿुधाइणी हुजे या का ॻाल्हि पुछणी हुजे त बिना कंहिं हिचकिचाहट जे पुछी सघो था। सभई चओ जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।